अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी मिठियाणी शहर में 6 महीना अॻु लॻल सेठ मुनवर अली पंवर जी पेटीअ तां मिठियाणीअ जे तारीख़ जे वॾे में वॾे धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करण ऐं लॻल 80 लख रुपया रिकवर करण ते DSP नौशहर फेरोज़ एजाज़ अली मेमण खे फ़िर्यादी मुनवर पंवर पारां हार पाराया विया। उन ये मौके ते DSP नौशहर फेरोज़ एजाज़ अली मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻुझे इतला ते असां हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे खणी आयासीं, जंहिंजी निशानदगी ते हिकु ॿियो जवाबदार थी चुको आहे, जॾहिं त हिकु जवाबदार सरवर भट्टी रूपोश आहे। DSP नौशहर फेरोज़ जो वधीक चवणु हो त गिरफ़्तार जवाबदारनि पारां एतिराफ़ करण खां पोइ जवाबदार वटां 72,35,000 रुपया रोक रक़म ऐं हिकु बंदूक रिकवर थी आहे, जेका फ़िर्यादी मुनवर अली पंवर खे कोर्ट जे मातहत मिली रही आहे, जॾहिं त बाक़ी रक़म हिकु मुख्य जवाबदार सरवर भट्टी जेको रूपोश आहे उन जी गिरफ़्तारीअ खां बाद कई वेंदी। DSP नौशहर फेरोज़ जो चवणु हो त असां वॾे पैमाने ते कामयाबी हासिल कई आहे, जो मिठियाणीअ मां अगवा थियल मासूम नींगर फ़हीम अली चांडियो खे बि बाज़ियाब कराइण सां गॾोगॾु शहर में लॻल तारीख़ी धाड़े जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार करे खयल रक़म वापसि कराई आहे। उन ये मौके ते संदसि वधीक चवणु हो त मिठियाणीअ में Z21 जो कारोबार भी ज़ोर पकड़े वियो आहे, जॾहिं त कारोबार में मुलविस वॾा डीलर हिन वक़्तु बेआज़ाद आहिनि। तमामु जल्दी निशानदगी थियण ते खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। उन ये मौके ते पेडी मालिक सेठ मुनवर अली पंवर DSP नौशहर फेरोज़ एजाज़ अली मेमण जा तौर मञींदे चयो त DSP नौशहर फेरोज़ जे मुसलसल महिनत जे बदौलत अॼु मुंहिंजे लॻल धाड़े जी बरामद यकीनी थी सघी आहे। आख़िर में सिंध पुलिस ज़िंदाबाद, DSP नौशहर फेरोज़ ज़िंदाबाद जा नारा पिणु लॻाया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।